कराची में रेवोल्यूशनरी स्टूडेंट फ्रंट ऐं PTUDC पारां तलबा मज़दूर कॉन्फ्रेंस कोठाई वई। कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे मुक़ररनि जो चवणो त मुल्क खे कंट्रोल कंदड़ कंहिं बि जमहूरी मुतालबे खे मञण लाइ तयार न आहिनि। हुननि चयो त इमरान ख़ान जी हुकूमत मज़दूर तबिके खे तबाह करे छॾियो आहे। महांगाई में 25% इज़ाफ़ो थी वियो आहे। जेको आहे जेका सूरत हाल मुआशी पई थिए, बदहाली पई थिए, पोरियत रोज़ बेरोज़गार पिया थियनि, शागिर्दनि जा हक़ क़ज़ब पिया थियनि, औरतुनि खे आज़ादी उनजी जेका आहे समाजी आज़ादी आहे उहा ख़तमु पई थिए। इन में गॾिजी वेहण जी तमामु घणी एॾी ज़रूरत महसूसु पई थिए। उन मौक़े ते अवामी आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे कॉन्फ्रेंस में शरीक अॻवाननि तोड़े शागिर्दनि चयो त असांजी अॼोकी जेका कॉन्फ्रेंस आहे उहा आहे शागिर्द ऐं मज़दूर कॉन्फ्रेंस। त जीअं हिन मुल्क जे अंदरि जेको हुकुमरानी जो तर्ज़ु आहे, सरमायादारी निज़ाम जो जेको तर्ज़ु हुकूमत आहे, उन सॼे समाज खे त मुतासिर कयो आहे। आम हारी पोरत बि जेको मज़दूर आम फैक्ट्री में कमु न बि थो करे त उहो मुतासिर थिए पियो, पर शागिर्द ऐं मज़दूर तमामु घणो मुतासिर थी रहिया आहिनि। बुनियादी तौर ते इहे जेके तब्दीली खां पोइ बि तमामु तर सूरत हाल में पाकिस्तान जे तलबा ऐं मज़दूरनि जेके कुझु तजुर्बा हासिलु कया आहिनि, उन में महांगाई, बेरोज़गारी ऐं तमामु तर डिग्रियुनि जे बावजूदि उहो पंहिंजी डिग्रियुनि समेत ख़ुदकशी करण ते मजबूर थिया आहिनि। उन लिहाज़ सां असांजी तलबा मज़दूर कॉन्फ्रेंस मुश्तरका तौर ते रखी आहे त जीअं उन्हनि जे मसइलनि खे उजागर करे सघूं ऐं उन्हनि जे जेके बि डिमांड आहिनि उहे वक़्त जे हुकुमराननि जे अॻियां पेश करे उन्हनि जे मुतालबा पुछा करे ऐं इन जिदोजहद खे अॻिते वधायूं, जीअं हिन समाज खे तब्दील करे तलबा मज़दूर ऐं हारियुनि ते मुश्तमिल तमामु तर जिदोजहद खे अॻिते वधाईंदे हिन निज़ाम खे तब्दील कयूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।